सिंधी अदब जी दुनिया में भली कार कहाणियुनि जे गुलदस्ते में ॿी ख़ूबसूरत कहाणी शामिल करियूं था। बाबा अम्मा वार छो नथी कटराए। मां पंहिंजो ॿारु ॾिसी सघां थी, ख़ुशीअ मां सरशार माउ पुछियो। नर्स हिकिड़ो गोश्त जो गोलड़ो कंबलनि में वेढ़ियल संदसि हवाले कयो ऐं हिन प्यार वचां पंहिंजे नए ॼावल ॿार खे कंबलनि मां ॻोल्हे लधो ऐं हिकु वॾो साहु खयईं। डॉक्टरनि हिकदमि रुख मोड़े वरितो ऐं कमरे जी वॾियुनि दरियुनि मां ॿाहिरि निहारण लॻा। मुड़ुसु संदसि हथु झले वरितो ऐं प्यार मां ॾिठाईंसि। ॿारड़ो बिना कननि जे पैदा थियो हो। वक़्तु ॿुधायो त ॿार जे ॿुधण जी कुवत बिल्कुलु मयारी हुई। बसि मुंहं ते कननि वारी जायुनि ते बसि सोराख़ हुआ ऐं कननि जूं पापड़ियूं ऐं ॿाहिरियां हिसा अणठहियल हुया। हिकु ॾींहुं जॾहिं हू स्कूल मां डोड़ंदो आयो ऐं सिधो अची पाण खे माउ जी हंज में उछलायईं त उहा हिकदमि सम्झी वई त इहो सभु त ईअं ई थियणो आहे। नंढड़े ॿार ॾुख वचां सुटकंदे चयो, हिकु छोकिरी, वॾी छोकिरी मूंखे अढंगो सॼियो। ॿारड़ो जवान थियो ऐं पंहिंजी बदकिस्मतीअ जे करे वधीक मशहूरु हो। जेतोणीकि उहो क्लास जो सदर हो, पर वरी बि खिल ठठोल जारी हुई। कुदरत खेसि मौसीक़ी ऐं अदब जे हवाले सां बेइंतिहा ॼाण ॾिनी हुई, पर हू ॿियनि खां लहराईंदो हो। तूं ॿियनि ॿारनि सां कीअं मिलंदे, पंहिंजी अॻी हयाती कीअं गुज़ारींदे? माउ सदाईं फ़िकिर कंदी हुई। छोकिरे जे पीउ ख़ानदानी मुआलिज सां मशवरो कयो, कुझु थी सघे थो, छा असीं कुझु करे सघूं था? कननि जे माहिर डॉक्टर वराणियो, मां सम्झां थो त मां ॿाहिरियुनि कननि खे सर्जरी वसीले लॻाए सघां थो जे उहे किथां हासिल थी सघनि। हाणे उन शख़्स जी ॻोल्हा शुरू थी जेको हिन नौजवान लाइ अहिड़े क़िस्म जी क़ुर्बानी ॾेई सघे। 10 साल गुज़री विया। उन ओचितो पंहिंजी माउ खे डोड़ंदे अची ॿुधायो, अम्मा मूंखे इस्पताल घुरायो अथनि। को अहिड़ो महिरबानी शख़्स आहे जंहिं मूंखे पंहिंजा कन ॾियणा कया आहिनि। ॿुधाए सो नथो त केरु आहे, पर हुन बहरहाल वाइदो कयो आहे। माउ ॾाढी ख़ुशि थी। हुन पंहिंजे पुट खे हिकु वॾो भाकुर पातो ऐं चयईं, हाणे तो मां हिकु ॿियो कामयाबु शख़्स उभरंदो। ईअं ई थियो। हिकु बाकमाल शख़्स ज़िंदगीअ में अॻियां निकिरी आयो। हू बेइंतिहा ज़हीन हो ऐं कामयाबियुनि संदसि क़दम चुमिया। ऑपरेशन खां पोइ सुतत ई हू ॿाहिरें मुल्क पढ़णु हलियो वियो। घर वारनि सां कॾहिं कॾहिं मुलाक़ात थींदी हुई ऐं सदाईं हू उहो ई सुवालु पुछंदो हो त मूं लाइ इहा क़ुर्बानी केरु ॾेई सघे थो? संदसि पीउ उन ई सवाल ते सदाईं खिलंदो हुयो, छद खणी, जे केरु ॿुधाइणु नथो घुरे त भला ज़ोरीअ पुछबो छा? न, पर मूंखे ख़बर त हुअणु घुरिजे न। एॾो खज़ानो मूंखे कंहिं ॾिनो? मां हुन जो अहसान त नथो लाहे सघां, पर हुन बाबति ॼाणे त सघां थो न? बिल्कुलु न, पीउ वराणियो, तोखे ॿुधाइण जी इजाज़त ई कान्हे। हुन असां सां उहो मुआहिदो कयो त असीं कॾहिं बि तोखे हुन बाबति कोन ॿुधाईंदासीं। नेठि उहो कारो ॾींहुं बि अची वियो जेको पुटनि जी ज़िंदगी में ईंदो आहे। पंहिंजे पीउ जे भर में बीठे हुन पंहिंजी माउ खे ताबूत में लेटियल ॾिठो। आहिस्ते आहिस्ते संदसि पीउ हुन जी माउ जा अछा वार परते कया ऐं खेसि ॾेखारियईं। संदसि ॿई कन कपियल हुआ। खेसि यादि आयो, अलाए छो हुन गुज़िरियल भेरे पंहिंजे पीउ खां पुछियो हो, बाबा अम्मा वार छो न कटराईंदी आहे? ऐं संदसि पीउ खेसि का बि वरंदी कोन ॾिनी हुई। जॾहिं त माणस परियां बीठे मुरकियो हो। भरिसां बीठल पीउ संदसि कननि में सुरबाट कयो। तुंहिंजी माउ चवंदी हुई त खेसि ॾाढी ख़ुशी आहे त हूअ हाणे वार नथी कटराए ऐं कॾहिं बि कंहिंखे उहो ख़्याल बि न आयो त हूअ का घटि ख़ूबसूरत लॻे थी। असुल हुस्न दिलि जो हूंदो आहे ऐं असुल खज़ानो उहो न आहे जेको असांखे ॾिसण में ईंदो आहे। असुल हुस्न पाण ई नज़र ईंदो आहे ऐं असुल खज़ानो लिकल हूंदो आहे।